नाज़रीन, खैरपुर में फंक्शनल मुस्लिम लीग कोट डीजी तरफा ईद मिलन पार्टी मुनक़द कई वई, जंहिंमें सैयद गौस अली शाह, मीर शाहनवाज टालपुर, कोट डीजी टाउन कमेटी के चेयरमैन मीर डिनल खान टालपुर समेत कारकुनन वॾे अंग में शिरकत कई। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। फंक्शनल मुस्लिम लीग कोडी जे तरफा मीरन के हाथे ते ईद मिलन पार्टी मुनक़द कई वई। ईद मिलन पार्टी में सैयद गौस अली शाह, मीर शाहनवाज टालपुर ऐं कोडी जे टाउन कमेटी के चेयरमैन मीर डिनल खान टालपुर समेत कारकुनन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते ईद मिलन पार्टी के खिताब कंदे अॻवान चयो त फंक्शनल मुस्लिम लीग लाइ चयो वेंदो आहे त हू इलेक्शन खां पोइ नज़र न ईंदा आहिनि त मुखालिफ़ जो ॾिसी छॾनि ही ईद मिलन पार्टी हिक वॾे जलसे में नज़र अची रही आहे। अॻवान चयो त पीपल्स पार्टी वारी इक़्तिदार में इन जे लाइ आई आहे त जीअं हू करप्शन करे वरी सिंधु के पोइ ते धिके, पर हाणे ईअं न थियण ॾींदा। सिंधु असेंबलीअ में मज़बूत अपोज़िशन जुड़ी वई आहे। हाणे पीपल्स पार्टी जे करप्ट वज़ीरनि जो इत्तेज़ाब थींदो। उन मौके ते कोट डीजी टाउन कमेटी जे चेयरमैन मीर डिनल खान टालपुर मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे त अल्लाह जी महिरबानी सां जेका जीडी असांजो इत्तेहादी आहे उन्ही जे करे अञा असांजी पार्टी खे वधीक रंग लॻो आहे ऐं अल्लाह कंदो जॾहिं असां माना कुछ सीटुनि ते फंक्शनल लीग इलेक्शन विढ़ंदी हुई, माना 13 में भी तव्हां ॾिठो त मां सम्झा कोई 20-25 सीटुनि ते इलेक्शन विढ़ी, पर हाणे पीर साहब जी सरबराही में हो 70-72 खां वधीक सीटुनि ते विढ़ी आहे। सो हे हिकिड़ी जदोजहद जो हिसो आहे। अल्लाह कंदो इहो हिकिड़े ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदो ऐं इहा अञा जदोजहद हलणी आहे। ऐं हाणे सॼो सिंध जे जेको एंटी पीपल्स पार्टी आहे उन्हनि इहो सम्झो आहे त हाणे जेको आहे सो GDA हिकिड़े प्लेटफॉर्म ते मुतहद थी आहे। अॻे अल्लाह कंदो इन जा नताइज अञा सुठा हूंदा। ईद मिलन पार्टी में कारकुननि लाइ खाधे जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें 10 खां वधीक डिश जो पिणु इंतज़ाम कयो वियो हो। वकार हुसैन मंगी, मेरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीरस।